अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एजे बुखारी का सलाम कबूल कीजिए। नाज़रीन, जैसे कि कहते हैं कि सूफियों की सरजमीन सिंध है, आज हम आपको ले चलते हैं दादू जोई, जहाँ पे गाजी शाह का मेला चल रहा है। आज हम आपको ले चलते हैं गाजी शाह का मेला और रिपोर्ट कर रहा है इस पे एजे बुखारी ने। ये सिंध धरती सूफियों की सरजमीन है। आज हम बात कर रहे हैं बाउल सिंध धरती की। दादू और जोई के करीब गाजी शाह का मेला होता है। इसमें पूरे पाकिस्तान से लोग आते हैं, खुसूसन सऊदी अरब, दुबई से लोग इसमें शिरकत करते हैं और अकीदत के फूल निशावर करते हैं। जी हाँ नाज़रीन, इसको जिन्नों का बादशाह भी कहा जाता है क्योंकि यह है गाजी शाह का मेला। मगर बड़ी बात यह है कि लोगों का अकीदा है कि यहाँ पे हमारे गाजी शाह हमारी हर मुरादें पूरी करता है। लोगों का यह भी कहना था कि यहाँ पे आने के रास्ते सही नहीं है और पीने का पानी नहीं है, क्योंकि अपने मुर्शिद की दरगाह पे आएँ और अकीदत के फूल निशावर करें। सिंध हुकूमत को चाहिए कि गाजी शाह को हर सहूलत दें। अच्छा जिनके हिसाब है तो कुछ नंढा शफ़ा जो अल्लाह कि अल्लाह सां ख़ातिबनि अल्लाह जा प्यारा आहिनि, नबी सां जा प्यारा आहिनि। उन्हनि जे करे जेके माण्हू जेके जिननि वारा आहिनि उहो यकीन आहे सभु कंहिंजो, इहा ॻाल्हि में ग़लति कोन्हनि। छो जो हे हुतो अचनि था डॉक्टर कुझु वसु हलाइनि था, हुतो हलाइनि था वसु, पोइ डॉक्टर तो ख़ुशि थिए जिन पोइ हिते छो था ख़ुशि थियनि, हिते छो था ख़ुशि, हिते ख़ुशि थी था। जेतिरा असां पीर मुर्शिद वारा आहियूं, जेको कुल फ़क़ीरनि जो सरदार आहे, जिन दे पर जो सरदार आहे, अलाह साईं हिननि ॾात ॾिनी आहे। सभु शइ शफ़ा अलाह जे हथ में। डॉक्टर खे शफ़ा आहे, डॉक्टर खे ताक़त आहे, डॉक्टर खे अलाह शफ़ा आहे। जंहिंमें गंज शाह गाजी आहे, या नसीरमन शाह पंजो, शाह इनायत, या यारमन जेको जिथे मां वेठो आहे ख़ुदा आबाद ज़ात जो मञण जो आहे। इहा हक़ीक़त आहे, जिन खे तकलीफ़ आहे तो ख़ुशी ॾाढी। हे जेको पखाल आहे मुर्शिद जी पए थी, जंहिंमें धमाकनि साथ ॿुधंदा हुजो, जेको कुझु बि ज़हन हुन जो पूरो थींदो वञे त पोइ वाक़ई ॻाल्हि हक़ीक़त जो हिसाब आहे। गैब आहे, गैब जो अलाह ॼाणे, जेको गैब जो अलाह ॼाणे। सम्झो न बाबा, इहा हक़ीक़त आहे पूरी। ॿियो कहिड़े फ़क़ीर खे असांखे गाजी शाह जो वेस मिलियल आहे, जिन वारो जेको हिनखे जिन खे रे औलाद खे हणंदा आहियूं, अल्लाह जी ज़ात मुर्शिद गाजी शाह भलाई कंदो आहे, हुनजे बारे में कमु थी वेंदो आहे। तव्हां हर साल ईंदा आहियो या हर महीने खां ईंदा आहियूं? असां नंढड़ा आहियूं हुआसीं, असांखे गैब वरितो
हलते हलते पोइ असांखे फ़क़ीरी मिली वियो आहे। असां धागो द्वार थींदा रहंदा आहियूं। डॉक्टरनि जो चवणु आहे जेके ज़हनी दबाव जे घरेलू परेशानी जेके औरतुनि जे करे ईअं थी वेंदियूं आहिनि, छा इहा हक़ीक़त आहे या इहा ग़लति न ॻाल्हि न न न इहो बिल्कुलु आहे, इहो दर्द जो चक्कर हूंदो आहे। आहे? ॿिए चक्कर आहे? हा हा, इहो ई चक्कर हूंदो आहे। हे ॾिसो सॼो लोट पियो केॾे तो मौज करे प्याला वठनि था, बसि पोइ 12 महीने वरी ठीकु, वरी 12 महीने था अचनि। हर 12 महीने हर 12 जेको मौज कंदो आहे उहो 12 महीने ईंदो आहे, हर 12 महीने। जेके औलाद न हूंदो आहे त रब जी ज़ात खे सॾींदा आहिनि मुर्शिद गाजी शाह खे, उन्हनि खे 12 महीने उन्हनि जो दिलि जी ख़्वाहिश पूरी थींदी। जी हाँ नाज़रीन, तभी तो इसको जिन्नों का बादशाह भी कहते हैं। यह है गाजी शाह। तो नाज़रीन, अगर हमारी रिपोर्ट पसंद आ रही है तो हमें सब्सक्राइब करें और कमेंट करें ज़रूर। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।